चुमण वारा किथे मुड़दा नबी जी नात महफिल में ॿुधण वारा किथे मुड़दा नबी जी नात महफिल में हो कयूं था उर्स अरबीअ जो त लगे थी शर्त जी फतवा कयूं था उर्स अरबीअ जो लगे थी शर्त जी फतवा मगर मीलाद मदनीअ जो मगर मीलाद मदनीअ जो करण वारा किथे मुड़दा नबी जी नात महफिल में ऐं ॿुधण वारा किथे मुड़दा नबी जी नात महफिल में। इसे काबिल गौर अशार गौर सां ॿुधंदा इन में आशिक़ी जी ॻाल्हि लिखी वई आहे। हो लॻा है थे कीअं गिलियो यर बिलावल खे